नाज़रीन, आज़ाद कश्मीर जे शहर रावलाकोट जे रहवासी ज़ाहिद हुसैन नाले शख़्स पंहिंजे करोड़नि रुपयनि जी मिल्कियत नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जे नाले करे छॾी आहे। शहरी जो इहो क़दम मरियम नवाज़ खे बि वणी वियो। ट्विटर ते राजा नादिर नाले सारिफ़ जे तरफ़ां हिकु वसियतनामो शेयर कंदे ट्वीट कयो वियो, जंहिं में ॿुधायो वियो आहे त आज़ाद कश्मीर जे शहर रावलाकोट जे रहवासी पंहिंजी समूरी ज़मीन मरियम नवाज़ शरीफ़ जे नाले करण जी वसियत करे छॾी आहे। उन वसियत में लिखियलु हो त मां ज़ाहिद हुसैन वल्द विलायत हुसैन पंहिंजे होश ऐं हवास में बिना कंहिं जबर जे पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी समूरी मिल्कियत जेका 50,000 केनाल हुजे या 32,000 केनाल मरियम नवाज़ शरीफ़ खे ॾियां थो। ज़ाहिद हुसैन जी वसियतनामे में मरियम नवाज़ खे जाइदाद जे हवाले सां मुकमल इख्तियार ॾिनो वियो आहे ऐं इहा जाइदाद जो जेको करे उहा करे सघे थी। इन ट्वीट जे वायरल थींदे ई मरियम नवाज़ बि रद्द अमल जो इज़हार करण बिना न रही सघी। रीट्वीट कंदे मरियम नवाज़ लिखियो त या अल्लाह, इन शख़्स ईअं छो कयो? इन में को शक नाहे त इहा दिलि खे छुअण वारी ॻाल्हि आहे।